अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो यूट्यूब चैनल। अॼु जी दुलाब जी नई अपडेट सां आऊं हाज़िर आहियां ऐं तव्हां दोस्तनि खे ख़ुशि आमदीद हिन वीडियो में। अॼु जेका बि दुलाब जी नई अपडेट्स आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदासीं। सिंधी शोबे जे हवाले सां तमामु रिव्यू कंदासीं। जेका बि नयूं अपडेट्स आहिनि टोटल, जेका बि नवां सब्सक्राइबर या पुराणा सब्सक्राइबर असांजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदोसीं, वीडियो जे तव्हां मिस कंदव आख़िर ताईं न ॾिसंदो, पूरी वीडियो न ॾिसंदो दोस्तों, अॼु तव्हां खां तमामु काफ़ी सारियूं अपडेट्स मिस थी वेंदियूं। महिरबानी करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं का बि अपडेट्स तव्हां खां मिस न थिए। अॼु जी जेका तमामु बहितरीनु ऐं ताज़ा तरीन अपडेट्स तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढो अर्ज़ु कंदुसि तव्हां दोस्तनि खे, तव्हांजा अॼु कमेंट बि पढ़िया वेंदा, लेकिन पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी सोचो ऐं सम्झो त महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग खे, ऐं लिंक खे अॻिते शेयर बि ज़रूरु करे छॾींदा। अगरि तव्हां फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त शेयर करे छॾियो, ऐं न त ग्रुप व्हाट्सअप ग्रुपनि में बि ज़रूरु शेयर करिजे। यूट्यूब ते ॾिसी रहिया आहियो ऐं तमामु सभिनी दोस्तनि जेका फेसबुक ते मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त मथां लिंक ॾिनल अथव, लिंक ते क्लिक करे डायरेक्ट यूट्यूब ते अची वञो। यूट्यूब ते सभ खां पहिरियां मां अपडेट्स ॾींदो आहियां, फेसबुक ते बाद में अपलोड कंदो आहियां। ऐं हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट्स। दोस्तों, पहिरियों मां सोचां थो तव्हांजा जेका कमेंट आया आहिनि अॼु जा उन्हनि खे शामिलु कंदो हलां। ऐं नेट बि स्लो हले थो जेको आहे, ॿियो ॾाढो आहे, ऐं व्यूज़ बि जेको आहे तव्हांजा कमेंट बि घटि आया, इन जे करे मूंखे अंदाज़ो लॻी वियो आहे नेट जॾहिं असां वटि नथो हले तव्हां वटि काॾों हलंदो हूंदो। नेट पूरे मुल्क में स्लो थी चुको आहे, उन जी का ख़बर न आहे कहिड़ी वजह आहे। बहरहाल मोबाइलिंग ते पोइ बि कुझु न कुझु सही हले थो, ज़ोंग ते हले ई कान थो, बसि गुज़ारो आहे। पहिरियों तव्हांजा जेके कुझु कमेंट आया आहिनि उहे शामिलु करे वठां, पोइ दोस्तों अॻिते जेका बक़ाया अपडेट्स आहे उहो तव्हां शेयर कंदो हलां। तव्हांजा कमेंट मां स्क्रीनशॉट मूं कढी रखिया आहिनि, ॿियो मोबाइल सेट मुंहिंजे में पिया आहिनि रोज़ाना। जीअं अॼु कमेंट मां पहिरियों शामिलु कयां थो, बाद में कंदो आहे, लेकिन तव्हांजा सुवाल जवाबु ॾेई वठां ऐं बाद में अपडेट्स ज़रूरु शेयर कंदो। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। अॼु जो पहिरियों कमेंट आयो आहे मुशरफ़ बुगियो साहिब जो, उन दिलि मोकिलिया आहिनि ग़ुलाम हुसैन ड्रामे जी अपडेट जे हेठां, वॾियूं महिरबानियूं मुशरफ़ बुगियो साहिब, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो दोस्त आहे जंहिंजो नालो आहे सरफराज़ अली साहिबु, उन ज़बरदस्त ऐं माशाअल्लाह लिखियो आहे दुलाब वारी अपडेट ते उदासी टीवी ते, वॾियूं महिरबानियूं हिते उदासी टीवी ते। ॿियो कमेंट मुशरफ़ बुगियो साहिब जो बि आयो आहे, दिलि मोकिलिया थी, महिरबानियूं। ऐं ॿियो हक़ नवाज़ अली साहिबु दिलि ऐं गिफ्ट मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा दुलाब ड्रामे जे हेठां असद अली खोकर साहिबु काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। जानी ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नवीद दर साहिबु बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। अब्दुल रऊफ़ बा 1 2 3 4 कमेंट आया आहिनि अब्दुल रऊफ़ बा जा, चइनी में हज़ारे दिलि मोॾे मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा दिलनि में तव्हां आहियो, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। ऐं इमरान बलोच लिखे थो, इमरान बलोच डिस्ट्रिक्ट कश्मीर एट कंदकोट, फर्ज़न मलिक खजू के सलाम दो। पुॼी आहे सलाम, जे वीडियो ॾिसी रहियो हूंदो तव्हांजा सलाम पुॼी आहे इमरान बलोच साहिबु कश्मीर डिस्ट्रिक्ट खां, यानी कश्मीर ऐं कंदकोट जेको आहे न हितां वधे कमेंट कयो आहे, वॾी महिरबानी। सुहिणा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं जतोई साहिबु गिफ्ट मोकिलिया आहिनि सऊदी अरब खां, दिलि बि मोकिलिया अथई, महिरबानियूं। अली जान सुरंगी साहिबु काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा अॼु जा जेका कमेंट हुया सफ़ा तमामु थोरा हुया, ऐं इन्हनि गिफ्ट दिलि मोकिलिया घणनि, ऐं इहे मां अॻे ई मां पढ़ी छॾिया, लेकिन अॼु जेका बक़ाया अपडेट्स आहे दुलाब जी उहा ज़रूरु शामिलु कंदासीं। दोस्तों, तव्हां जेका बि दोस्त मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदुसि त जेको आहे न इन खे तफ़सील सां ॾिसो, हीअ तफ़सील वारी वीडियो आहे। दोस्तों, चंद ॾींहंनि में अंदरि जेको आहे पुरमो जेको आहे दुलाब जो अची सघे थो। पुरमो जेतिरो जल्दी पुरमो ईंदो, पुरमे में ई ॿुधायो वेंदो त कहिड़ी तारीख़ ते ड्रामो रिलीज़ थियण वारो आहे, छाजे करे पुरमे खां बग़ैर ड्रामो न ईंदो। पहिरियों डायरेक्ट एपिसोड ईंदी बि न आहे। दुलाब ड्रामो हिकु वॾो सोप सीरियल आहे, बहितरीनु सोप सीरियल आहे, इन जो पुरमो जो तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। ॾिसो पुरमो कहिड़ी तारीख़ ते अचिणो आहे। माशाअल्लाह दोस्तों, हीअ अचण सां ई ड्रामो फेमस थी चुको आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अञा पुॻो ई न आहे, उन जे पहिरियों ई जेको आहे न उन जी एतिरी रिसर्च थी वई आहे दुलाब ड्रामे जी, एतिरो माण्हू इंतज़ारु करे रहिया आहिनि हद खां वधीक। ऐं 2 स्पेल त मुकमिल थी विया आहिनि, 4थो ॼाड़ो आहे मुकमिल थी चुका आहिनि। हाणे जेको आहे 20 तारीख़ ते वरी जेको आहे 3 स्पेल जी बि तयारी कई वेंदी, ऐं जेको आहे वरी अॻिते 3 स्पेल खे स्टार्ट कयो वेंदो, शूट कयो वेंदो। 2 स्पेल जी जेको आहे पूरी एडिटिंग करे, स्पेल जी जेको आहे न पूरो जेको आहे दोस्तों इंतज़ारु तव्हां कयो था, मां सम्झां थो, लेकिन पूरो इंशाअल्लाह 2 स्पेल जेका मुकमिल थिया आहिनि, जी एडिटिंग थी चुकी आहे पहिरें जी, ऐं ॿिए जी थी रही आहे, तमामु जल्द ईअं ईंदो। ऐं दोस्तनि जी जेका असां शौक़ु ॾिसूं था न, सभ खां वधीक हिन टाइम जागीर ते माण्हू घणो ॾिसी रहिया आहिनि। जागीर ग़ुलाम हुसैन खां बि जेको आहे कटे वियो आहे व्यूज़ में,
ग़ुलाम हुसैन खे पहिरियों माण्हू घणो ॾिसी रहिया हुया, लेकिन हवेली ड्रामो अबोहर जे मुक़ाबले में सुठो हली रहियो आहे। हवेली ज़बरदस्त सोप सीरियल आहे, माशाल्लाह बहितरीनु सोप सीरियल आहे। ऐं जेको ग़ुलाम हुसैन आहे उहो वरी थोरो हेठां उनजा व्यूज़ आया डाउन थिया आहिनि, लेकिन जागीर ड्रामो मज़ो करे चुको आहे। ऐं ॿी तरफ़ गुनाह जा व्यूज़ जेको हलियो आहे सीरियल ड्रामो केटिन वारनि जो, उन जा व्यूज़ सफ़ा डाउन आहिनि, उन खे माण्हू सफ़ा कोन था ॾिसनि, सफ़ा उन जा व्यूज़ हेठि आहिनि। ऐं जेको आहे हाणे जेको इंतज़ारु आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु त ड्रामो अचे, ऐं सजनी ड्रामो पुराणो ड्रामो आहे जेको सिंध टीवी ते हली रहियो आहे। ऐं मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे जे दुलाब ड्रामे जॾहिं पहिरीं एपिसोड ईंदी कम अज़ कम लख व्यूज़ जेको आहे पक्का आहिनि हिकु हिकु एपिसोड, 1,80,000 माना 80 के 90 के 70 के या लख खां जेको आहे न मथे बि वञी सघनि था, प्लस व्यूज़ बि अची सघनि था। छाजे करे ज़हर ज़िंदगी जा बि ईअं ईंदा हुया, तकरार जा माना लख ताईं न पुॼंदा हुया, 50-60 के ते वेंदा। ज़हर ज़िंदगी जा बि 70-80 के लख खां बि क्रॉस कंदा हुया, लेकिन दुलाब क्रॉस कंदो। दुलाब जो जेको असां ॾिठो आहे सीन ऐं कहाणी जेकी असांखे ख़बर पई आहे, ऐं दुलाब जी जेका अदाकारी बि ज़बरदस्त कई आहे, जंहिंमें आज़म मैंगल दोस्तो अहिड़ो जेको चहिरो बणिजी चुको आहे सिंध जो अदाकार, जंहिं ड्रामे में उहो अचे थो उहो ड्रामो 4 चंड उन ड्रामे खे लॻी था वञनि। ॿियो कहिड़ो बि अदाकार हुजे, लेकिन आज़म मैंगल बहितरीनु आहे। जंहिं ड्रामे में क़दम रखे थो ड्रामो बहितरीनु थो थी वञे। मां मञा थो सजावल यानी हाजन प्रेमी बि पंहिंजी जात सुठो अदाकार आहे, लेकिन असद कुरैशी सीनियर अदाकार आहे, लेकिन हुन जी उमिरि जे तक़ाज़े सां हिन टाइम ते हीरो जो रोल खणी नथो सघे। हीरो जो रोल खणे बि से, लेकिन एतिरो उनखे चांस एतिरो जेको आहे व्यूवरशिप न मिलंदी जेतिरी आज़म मैंगल खे मिली रही आहे। हा, ॿियो हिकिड़ो अदाकार आहे, 2 अदाकार ॿिया आहिनि, उन्हनि जो चांस आहे, लेकिन फ़िलहालु अब्बास गुल हिकिड़ो उन लिस्ट में आहे, उन जो बि जेको आहे न 2-3 नंबर ते अचे थो। लेकिन जेको लाला रफ़ीक ज़ौर साहिबु आहे, इन जो चांस आहे। उहो त पाण टीचर आहे, उन में मसरूफ़ हूंदो आहे, लेकिन इन जो घणे में घणो चांस आहे जे इहो दिलि सां दिलि लॻाए हर ड्रामे में अचे, ऐं शौक़ु जेको आहे न उहो कंहिं ड्रामे में एंट्री आणे थो, इहो क्रॉस करे सघे थो, पहिरें नंबर ते अची सघे थो। इन खे माण्हू ॾाढो चाहिनि था, लाला रफ़ीक ज़ौर साहिब खे, यानी मूसा जंहिं तकरार में मूसा जो किरदारु कयो। इन जा वॾा प्रस्तार आहिनि, ऐं वॾा प्रस्तार एतिरा हद खां वधीक, ऐं असांजे वीडियो जे हेठां एतिरा कॉमेंट कंदा आहिनि हद खां वधीक। इहे ॻाल्हि रखंदा आहिनि यार जेको आहे न तकरार ड्रामे में ज़बरदस्त अदाकारी कई लाला रफ़ीक ज़ौर साहिबु, इन खे अॻिते अचणु खपे, ॿियनि ड्रामनि में कमु करणु घुरिजे। इहो जेको आहे न ड्रामनि में हुजे, हर ड्रामे में हुजे। टीचर वारो कमु बि पंहिंजो जेको आहे ड्यूटी रखे, लेकिन हिन टाइम उन खे चांस आहे ड्रामनि में एंट्री हाणे मिसिंग न करे पाण खे। दोस्तो हीउ हिकिड़ो हवा जो झोंको हूंदो आहे, जेको फ़नकार हुजे या अदाकार, जॾहिं हिन खे कामयाबी मिलंदी आहे उन मां भरपूर फ़ाइदो खणण जी ज़रूरत हूंदी आहे। उन टाइम उन वक़्तु जॾहिं गुज़री वेंदो आहे, बाद में भली हू कुझु बि सोना सिंह पाए अचे, उन खे न ॾिसंदा। हाणे तव्हां हिते अंदाज़ो तव्हांखे मां हणायां थो, आशिक़ मजबूर आहे, कंहिं दौर में ग़ुलाम हुसैन उमराणी शमन मिराली जे बराबरि अची वियो हुयो, एतिरो उन खे माण्हू ॿुधनि पिया। अचानक उन ॻाइणु बंदि करे छॾियो हुयो, उन खां बाद वरी जेको आहे हाणे स्टार्ट थियो आहे 7-8 सालनि खां वठी वरी ॻाए थो पियो, जो राति ॾींहुं उन हिकु करे छॾी आहे। पर ओतिरी शोहरत उनखे न मिली जेका आशिक़ मजबूर में मिली हुई। उन छो कयो दोस्तो, उन शादी करण खां पोइ उन जेको ॻाइणु बंदि कयो। अगरि उन टाइम उहो ईअं न करे ॻाईंदो अचे हा, थी सघे थो हिन टाइम टॉप ते ग़ुलाम हुसैन उमराणी हुजे हा, लेकिन हुन पंहिंजे जेको आहे पीक जी टाइम ई पाण खे छॾे ॾिनो, ॻाइणु बंदि करे छॾियो। बाद में ॻाइणु शुरू कयईं, कहिड़ो फ़ाइदो। निगहत नाज़ बि ईअं कयो, निगहत नाज़ हाणे ॻाए थी, लेकिन हाणे बि चांस अथसि, उहा जेको आहे चाहत नथसि जीअं उन टाइम निगहत नाज़ खे हुई। हाणे तव्हां ॾिसो न, हिकिड़ो फ़नकार इन शइ जो वॾो भरपूर फ़ाइदो खणी रहियो आहे, उहो आहे मौलाई। हिन जो जेको दौरु हली रहियो आहे मौलाई एॾो सियाणो आहे, उनखे छॾे नथो, ॻाइण खे बंदि नथो करे, 50-50 गानो बि हिकु हिकु एल्बम में करे थो, फ़ाइदो खणे थो। ऐं हे अदाकारनि खे बि ईअं करणु घुरिजे। जेको छॾे वेंदो दोस्तो, उन जो वक़्तु गुज़री वेंदो, उन खां बाद में वरी नओं नसल अची थो वञे, ऐं उहो उन खे चाहत ई नथो ॾिए, ऐं नयूं शयूं अची वञनि थियूं, नवां चहिरा साम्हूं अची वञनि था, नयूं आवाज़ूं अची वञनि थियूं, नवां डायलॉग्स अची वञनि था, नयूं कहाणियूं अची वञनि थियूं, ऐं अदाकार उहो पोइना रहंदो रहिजी थो वञे, उनजो उहो दौरु ख़तमु थो थी वञे। हाणे असद कुरैशी जेको वॾो दौरु हूंदो कंहिं दौर में, त असद कुरैशी खे हाणे केॾी बि भली कहाणी ॾियो, लेकिन उहा जेको आहे न व्यूवरशिप न मिलंदी। मां मञा थो, इज़त कंदा आहियूं असां, असद कुरैशी जी वॾो एक्टर आहे, सीनियर आहे, लेकिन उहा व्यूवरशिप न मिलंदी, ओतिरा व्यूज़ न ईंदा उनजे वीडियोज़ जे हेठां।
यूट्यूब अहिड़ो प्लेटफॉर्म आहे चङे भलनि जा जेको आहे न उते टांडा निकिरी वेंदा आहिनि, ख़बर पइजी वेंदी आहे त कंहिंजी व्यूअरशिप केतिरी आहे। यूट्यूब ते सॼी ख़बर पवंदी आहे ऐं यूट्यूब ते जेको आहे व्यूअरशिप असां ॾिसूं था, असांजो कमु ई यूट्यूब ते आहे त ॾिसूं था कंहिंजी व्यूअरशिप केतिरी आहे, कंहिंजी व्यूअरशिप केतिरी न आहे। अहिड़े हिसाब सां हिन टाइम लाला रफ़ीक ज़ौहर साहिब खे चांस आहे जेतिरा ड्रामा फिल्माऊं करे सघे थो उन खे व्यूअरशिप मिलंदी आज़म मैंगल जेतिरी आज़म मैंगल खे हिन टाइम मिली रही आहे। अब्बास गुल भी माशाअल्लाह बेहतरीन अदा करण, लेकिन चंद्र ग्रहण में उनकी व्यूअरशिप ओतरी न वधी, लेकिन उन जो कसूर ना है। चंद्र ग्रहण में उनके कहानी अड़ी मिली, लेकिन हुन पंहिंजी अनोखी कहानी के अनोखी किरदार में ज़बरदस्त पाण में ढाले करे ऐं उन किरदार के कयो आहे। लेकिन उन में कुछ किरदार थोड़ा आहिनि, कुल 3 किरदार आहिनि, जंहिंमें हिकु किरदार अब्बास गुल, हिकु साईं सरदार, हिकिड़ो जेको आहे इहो सोजरो ऐं ॿियो किरदारु 3-4 ॿियो जेको किरदारु आहे नौरोज़ नवाज़ वारनि जो आहे, जंहिंमें शाहिद बि आहे। माना इहे 4 किरदार आहिनि। ड्रामो तॾहिं जेको आहे इहे चंद्र ग्रहण पोयां थियो, न त चंद्र ग्रहण हिकु हाई लेवल जो ड्रामो हुयो, ज़बरदस्त ऐं बहितरीनु ड्रामो हुयो। ऐं बसि इन में थोरा किरदार वधाइणा, कुझु कॉमेडी किरदार बि थोरो वधाइनि इन में ॾियनि आहे त अब्बास गुल जी जेको व्यूअरशिप अञा वधी वञे आहे। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, पंहिंजो जेको आहे दिमाग़ आहे, उनखे केरु छा थो करे सघे पियो। ऐं बाक़ी जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ऐं दुलाव ड्रामे खां पहिरियां जेको तकरार ड्रामे में शूटिंग कंदा हुआ, शूटिंग दौरान कुझु मेकिंग वीडियो तयारु कया वेंदा हुआ। हिन टाइम उन्हनि जे जेको आहे सख़्तु मना कई वई आहे। इन जे लाइ तव्हांखे मेकिंग वीडियो दुलाव जी शूटिंग जा तव्हांखे तमामु घटि मिलंदा हूंदा। इहो मां ॿुधायां तव्हांखे, तव्हां सोचे रहिया हूंदो त मेकिंग वीडियो कम घटि छो था अचनि, छाजे करे तकरार में इहो घणा लही पिया चैनल वारा। हर अदाकार पंहिंजो चैनल ठाही वेठो, इहो मेकिंग वीडियो अदाकारी घटि करे पियो, मेकिंग वीडियो घणा तयारु करे पंहिंजे चैनल ते रखे पियो, जंहिंमें मथां चैनल वारनि सख़्ती कई आहे। इन जे करे दुलाव जी शूटिंग जा तव्हांखे बिल्कुलु घटि शूट मिलंदा, वीडियो थोरा घणा मिलंदा। उहो बि इम्तियाज़ बलोच ॾिठो हूंदो तव्हां, उन शूटिंग जी शूट जेका करे थो सीन, उहे न त एतिरा न मिलंदा। इम्तियाज़ बलोच बि तॾहिं करे थो त हुनजी गाॾी आहे, उहा अमीर आहे, पैसे वारो माण्हू आहे, हुनजी कार खे जेको आहे न दुलाव जी टीम यूज़ करे थी, उहो ख़र्चु करे थो, उनखे घुमाए थो फिराए थो, तॾहिं उनखे इजाज़त ॾियनि था। कुझु हू जेको आहे टिकटॉक वग़ैरह आहे उहो ठाहे थो पियो, बाक़ी सख़्ती सां मना कयो वियो आहे। भली असां हिते वेठा आहियूं, लेकिन असां उते टीम में असां सम्झो ईअं शामिलु आहियूं। असांखे ख़बर आहे, जीअं हो चवंदा आहिनि न इंडिया वारा चैनल वारा चवंदा आहिनि, न्यूज़ वारा, हमें सूत्रों से पता चला है। असांखे ईअं सूत्रनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त कहिड़े ड्रामे में शूटिंग दौरान छा थी रहियो आहे। बाक़ी हवेली जो चौथों स्पेल दोस्तों हाणे तमामु जल्द शूट थियण वारो आहे, इहा तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। हवेली जो चौथों स्पेल 100 ताईं पुॼाईंदो जेको आहे मंज़ूर दानिश साहब, बहितरीनु ऐं वॾो डायरेक्टर आहे। 100 ताईं पुॼाए पोइ 5 स्पेल जी वरी तयारियूं थींदियूं। 3 स्पेल मुकमल, 3 जी त हाणे हली रहियो आहे ड्रामो, 3 स्पेल में गुज़री 55-56 एपिसोड ते वञी पुॻो आहे। इहो 3 स्पेल आहे न, 50 ते 2 स्पेल, 50 खां अॻिते 3 स्पेल 75 ताईं। हाणे चौथे स्पेल जी उनजी बि शूटिंग बक़ाया थींदी। बाक़ी आहे हर को पंहिंजे दोस्तो वारे जो मुताज लॻा पिया आहिनि, हर को पंहिंजी ठकाठक कोशिशि में आहे। बाक़ी 10 अक्टूबर जो तव्हांखे ख़्यालु करिणो आहे, 10 अक्टूबर में छा थींदो। 10 अक्टूबर में जेको ड्रामो ईंदो या न ईंदो, ॾिसूं था। प्रोमो अची वियो 10 अक्टूबर खां पहिरियां, थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं मथां प्रोमो अची बि वियो हुजे, ऐं थी सघे थो तेसीं ताईं न बि आयो हुजे। छाजे करे प्रोमो आयो त कमु थी वेंदो, प्रोमो न आयो त न कमु थी वेंदो। ऐं तव्हां नोट करे सघो था, वञी चेक करे सघो था, प्रोमो आयो आहे त पोइ गुड आहे कमु, उन में ख़बर पइजी वई हूंदी। जे प्रोमो न आयो त पोइ इजाज़ मला साहब बि, असां हाणे उनखे छा चऊं, वॾो अदाकार आहे, उन मड़ी ईअं ॻाल्हि करे छॾी 10 अक्टूबर वारी। काज़ी साहब बि जंहिं मंज़ूर जो किरदारु कयो ज़हर ज़िंदगी में। दोस्तों ड्रामा पंहिंजी जात सभु भला, पर भलो नालो अलाह जो। बहरहाल हीअ टाइम पास आहे इंसाननि जो, माण्हुनि जी कोशिशि आहे त यार सुठी शइ जल्दी अचे। दुलाव ड्रामो इंशाअल्लाह तमामु जल्द मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे पोइ बि हिन महीने जे आख़िर न त नए महीने जी शुरूआति में ज़रूरु अची वेंदो, तव्हांजे साम्हूं अची थी वेंदो। बाक़ी जेको ग़ुलाम सैन जी कहाणी बि ज़बरदस्त थी चुकी आहे। ग़ुलाम सैन जी ॾिसो त तव्हां, मुख़्तियार ऐं चाकर हाठियल आहिनि। मुख़्तियार ऐं चाकर हिक ॿिए खे जेको आहे न ख़तमु करण जे चकर में आहिनि। दोस्तों ग़ुलाम सैन जी थोरी मां तव्हांखे अपडेट्स ॾींदो हलां। ग़ुलाम सैन जे आख़िरी किस्से में तव्हां ॾिसो त ग़ुलाम सैन ड्रामे में मुख़्तियार जेको आहे चाकर हिक ॿिए दुश्मन आहिनि। छाजे करे चाकर इहो आहे मुख़्तियार जी घरवारी सां शादी करे वेठो आहे ऐं उन सां ज़ुल्म बि कंदो आहे, ऐं उनखे मुख़्तियार बददुआ बि ॾेई चुको आहे, तोखे रुलंदो मां ॾिसणु चाहियां थो, यानी जमीला खे। आख़िर में तव्हां ॾिसंदो त इन खे टुंडो मंडो कंदो या ग़ुलाम सैन मल मारींदो चाकर खे, या इहो मुख़्तियार मारींदो मल जे मुक़ाबले में।
पोइ इहो जेको आहे न पंहिंजी घरवारी खे घरां कढी छॾंदो। तव्हां ॾिसजो चाकर इहा जी घरवारी छॾे करे इन चाकर खे सिधो ई वरी मुख़्तियार वटि ईंदी, या मुख़्तियार इन खे कढी जवाबु ॾेई छॾंदो, हाणे तूं मुंहिंजे कम जी न हुई, कम जी जॾहिं हुई तूं छॾे हली वहीं, तूं बेवफ़ा आहीं। अहिड़े हिसाब सां हू बि आख़िर में ज़लीलो ख़्वार थींदी। ऐं इहे ड्रामे में इहो ॾेखारियो वेंदो जेको बेवफ़ा माण्हू हूंदो आहे उनजो ई असरु थींदो आहे। इहो ग़ुलाम सिंह ड्रामे में तव्हां यादि कजो, इहो ॾेखारियो वेंदो। बाक़ी साईं सरदार यानी चंद्रग्रहण जे ड्रामे थोरी तव्हांखे हेडलाइंस ॿुधाईंदो हलां, उनजो आख़िरी किरदारु कीअं बींदो। साईं सरदार जा आख़िरी ड्रामे क़िस्त में सुधरी वेंदो ऐं या ख़राबु या मरी वेंदो यूसुफ जे हथां। उनजो पुटु नरोज़ जेको आहे उहो त सही आहे ऐं उन जे साम्हूं बि उनजो BF सही न आहे, यानी मीर जे साम्हूं इरफान शेख जे साम्हूं बि उनजो पीउ जो माना पुट जे साम्हूं या उनजी गर्लफ्रेंड जे साम्हूं बि पंहिंजी भेण जे साम्हूं BF सही न आहे। अहिड़े हिसाब सां या इहो सुधरंदो या आख़िरी ड्रामे जी आख़िरी क़िस्त में मरंदो, यानी साईं निसार शाह चंद्रग्रहण में। ऐं सोजरो ऐं यूसुफ आख़िरी क़िस्तनि में वञी ठही वेंदा, फ़िलहालु कोन ठहंदा। बाक़ी जेके सनम आहे या SP जेके थी वेठी आहे चंद्रग्रहण में, इहो वॾो कमु पटींदी। इहो इन ॻोठ वारनि खे सोच सम्झ इन खे सोजरे खे यूसुफ खे सभिनी खे ठाहिण जी कोशिशि कंदी। ऐं सोजरे यूसुफ जे मथां इहो जेको तव्हां ॾिठो इल्ज़ाम बि लॻो हुयो। अहिड़े हिसाब सां ड्रामो हू चंद्रग्रहण बि ज़बरदस्तु हली रहियो आहे। जागीर में ड्रामो तव्हां ॾिसो जंहिंमें मजो पिस्टल खणी हशमत खान खे भॼाईंदो पियो अचे ऐं हशमत खान भॼां। हशमत खान जे पोयां हिकु जलाली जोशीलो ऐं जेको आहे जज़्बाती इंसानु कढ पइजी वियो। हू त हिकिड़ो दीनू खे कुटको ॾियाए थो हशमत खान बार बार, तूं मस्जिद संभार, मां तोखे पैसा ॾियां थो, लेकिन तूं जेको आहे स्कूल वारी ज़िद छॾ, मुंहिंजे मथां केस खणणु। लेकिन दीनू जी ॻाल्हि खे न पियो मञे, न पियो मुड़े। इन जे करे दीनू खे कुटाई वीचारे खे। हाणे इन खे टकर ॾियण वारो मजू आहे, ॿियो कोन आहे। मजू इन खे जेको आहे ज़लीलो ख़्वार कंदो ऐं जे कढ हूंदो। ज़बरदस्तु ड्रामो, सुठी शइ आहे दोस्तो इहो बि जागीर। बाक़ी गुनाह जो जेको आहे मां नथो चई सघां, गुनाह माण्हू नथा ॾिसनि ड्रामो एतिरो, मुंहिंजी व्यूअरशिप सफ़ा थोरी आहे। मुंहिंजो अंदाज़ो आहे उन में असमा भुट्टो बि आहे, जंहिंमें पुलिस जो इंस्पेक्टराणी जो किरदारु कयो आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं असमा भुट्टो अॻे ॻाल्हि कई त मां अदाकारी छॾे ॾिनी आहे, वरी अची वई आहे गुनाह ड्रामे में। ऐं गुनाह मुंहिंजे ख़्याल में इहो सीज़न 2 आहे। ऐं अहिड़े हिसाब सां इहो माण्हुनि खे इन जे करे न वणियो आहे, इन में ॻोठ जा जेको आहे शूट घटि आहिनि, शहर ऐं अंदरि कमरनि में आहिनि ऐं हिकिड़ो मतिलबु वॾेरा बि इन में ॾेखारी वई आहे। बहरहाल उहो मज़ो जीअं ॻोठाणो ॾेखारियो वेंदो आहे, नेचर ॾेखारियो वेंदो आहे, कल्चर ॾेखारियो वेंदो आहे, उहो बिल्कुलु ई न आहे इन में गुनाह ड्रामे में। इन जे करे गुनाह ड्रामो मुंहिंजे ख़्याल में फेल थियो आहे। न त गुनाह ड्रामो बि हिकु ज़बरदस्तु सोप सीरियल ड्रामो, सोप न आहे सीरियल ड्रामो आहे। ऐं चंद्रग्रहण बि सीरियल ड्रामो आहे, जागीर बि सीरियल ड्रामो आहे। सोप सीरियल हिकिड़ो ई हली रहियो आहे जेको हिन टाइम हवेली ड्रामो आहे या अचण वारो ड्रामो आहे गुनाह। बाक़ी कुझु ॿिया ड्रामा अचणा हुया, मां तव्हांखे ॻाल्हि कई हुई, उन्हनि जा नाला वग़ैरह अञा कुझु साम्हूं ज़ाहिर न आहिनि थिया। मुंहिंजे अंदाज़े में तमामु जल्द उहे ज़ाहिर थींदा। जॾहिं बि थिया उहे ड्रामा बहितरीनु आहिनि। सोप सीरियल कुझु सीरियल ड्रामा उहे तमामु जल्द साम्हूं अचण वारा आहिनि, पोइ जॾहिं बि अचनि। ऐं बाक़ी इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां दोस्तो, ग़ुलाम सिंह जी अपडेट्स मुंहिंजी ॿियनि चैनल ते हलंदी रहंदी आहे ऐं ताज़ी अपडेट्स ग़ुलाम सिंह जी उदासी TV ते हलंदी आहे, अजरक इन्फो चैनल ते बि हलंदी आहे। ऐं तव्हां होॾे बि लाइक सब्सक्राइब कंदा आहियो, शॉर्ट वीडियो में उते ॾींदो आहियां। बाक़ी तफ़सील सां हिन चैनल ते जेको अपडेट्स ॾींदो आहियां, जेका बि अपडेट्स हूंदी आहे हिन चैनल ते ॾींदो आहियां, हुते वरी शॉर्ट वीडियोज़ में ॾेई छॾंदा आहियूं। जीअं तकड़ में ताज़ी अपडेट, ताज़ी ख़बर, उहे चैनल जे तव्हां लाइक सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, महिरबानियूं। ऐं जेका अगरि तव्हां YouTube ते ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजो फेसबुक पेज बि आहे जंहिंजा 54,000+ फॉलोअर आहिनि, शाद कोसो विलाय जे नाले सां। उते बि अगरि तव्हां ॾिसंदा आहियो त महिरबानी तव्हां YouTube ते अची वञो। जे YouTube ते ॾिसंदा आहियो त फेसबुक ते बि करे ॾिसो त फेसबुक बि मुंहिंजो अवेलेबल आहे तव्हांजे लाइ। उते बि लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा, फॉलो कंदा कयो। उते फॉलो थींदो आहे, सब्सक्राइब न आहे थींदो, YouTube ते फॉलो थींदो आहे। तमामु सुठी अपडेट्स असां जेको आहे न दोस्तो मां गॾु करे हिकिड़े वीडियो में ॾींदो आहियां। हिकिड़ो ई वीडियो लॉन्ग वीडियो ठाहींदो आहियां जंहिंमें तफ़सील सां सभिनी ड्रामनि जी जानकारी वरिती वञे ॾाढी गहराई सां, ऐं उन्हनि जो हिकु हिकु पॉइंट पकड़ींदो आहियां ऐं तव्हांजे साम्हूं रखंदो आहियां। हर पॉइंट जो रिव्यू कंदो आहियां। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त ड्रामे जो सुठो रिव्यू कयां, आराम सां ऐं तफ़सील सां तव्हांखे जेको आहे सम्झायां। बाक़ी नंढड़ी वीडियो में तकड़ में ॿुधाईंदासीं, कुझु ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं, कुझु न ईंदियूं। इन जे करे उहा होॾे ॾेई छॾंदो आहियां तफ़सील सां हिन चैनल ते। इन खे जॾहिं बि वीडियो खे ॾिसो आख़िर ताईं ॾिसो, कॾहिं बि का ॻाल्हि मिस न कयो।
हिकु हिकु पॉइंट भी दोस्तों कम जो हूंदो आहे, हिकु हिकु लफ़्ज़ भी तव्हांखे थी सघे थो कमु ॾेई वञे, तव्हांखे नॉलेज में तव्हांजे में इज़ाफ़ो थी वञे। हिकु लफ़्ज़ जी बि वॾी अहमियत हूंदी आहे। अगरि तव्हां इहा शइ सम्झी वेंदो इंशाअल्लाह दोस्तों, कॾहिं ज़िंदगी में तव्हां नाकाम न थींदो, फेल बि न थींदो। चवंदा आहिनि किथां बि सिखण लाइ कुझु मिली वञे सुठी ॻाल्हि आहे, माण्हू सिखे। ऐं जॾहिं मां नंढो हुउसि ऑपरेटरिंग कंदो हुउसि, पोइ उते असांजो उस्तादु चवंदो हुयो, तव्हां हीअं न सोचो तव्हांजो हिकिड़ो उस्तादु आहे, अगरि तव्हांखे को नट या बुल्ट जो बि का शइ सेखारे थो, हिन खे हिन तरीक़े सां सेट कर, त उहो बि उस्तादु आहे हिकिड़े नट बुल्ट जो बि। ऐं उहो सिखणु, उहो बि जेको आहे तव्हांखे अगरि सिखी था वञो त इहा बि वरी सिखण में तव्हांखे फ़ाइदो आहे, वरी अहमियत वारी शइ हूंदी आहे। अगरि किथां बि शइ जो नंढो फ़ाइदो मिले, सुठी शइ सम्झण जहिड़ी हुजे, उनखे ज़रूरु माण्हू तफ़सील सां वेही ज़रूरु सम्झे ऐं उनखे अॻिते जेको आहे शेयर बि करे। सुठी शइ शेयर करणु सुठी ॻाल्हि आहे दोस्तों। अहिड़े हिसाब सां दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु जो जेको वीडियो आहे असांजो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां वीडियो असांजो हेसि ताईं ॾिठो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्बानी इहे तव्हां भाइरनि जा। हिन वीडियो खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं सुठा सुठा पंहिंजा कमेंट ॾियो। पंहिंजा क़ीमती कमेंट तव्हां ॾियो त इंशाअल्लाह दोस्तों इन वीडियो में वरी सुभाणे वीडियो में शामिलु कंदासीं। मूंखे ख़बर आहे नेटवर्क जो मसइलो तव्हां ॾे बि आहे, ऐं थी सघे थो जेसीं ताईं तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो मतां नेटवर्क सही थी वियो हुजे। नेटवर्क अलाए छो प्रॉब्लम में आहे, का ख़बर नथी पवे। होॾे हड़तालूं लॻियूं पियूं आहिनि KPK इस्लामाबाद में, मुंहिंजे ख़्याल में इहा इन जे करे नेटवर्क हिन स्लो करे छॾियो आहे, या वरी जेको इसराइल ऐं फ़लस्तीन ऐं ईरान वारो मसइलो हली रहियो आहे, लबनान वारो हुकूमत मथां, इन जे करे जेको स्पीड नेट जी घटि करे छॾी आहे। छाजे करे जंहिंमें हणी छॾंदा आहिनि, पोइ नेट जी स्पीड घटि थी वेंदी आहे। इहो मुंहिंजे ख़्याल में वॉल्स हणी छॾंदा आहिनि, जेको चीन खां हिननि घुरायो हुयो, त स्पीड घटि थिए त जीअं अॻिते माण्हुनि खे ख़बर पवे ऐं मतिलबु न्यूज़ माण्हुनि वटि न अचे। माण्हू वरी पाकिस्तान खे तनक़ीद निशानो बणाइनि था, पाकिस्तान जेको आहे न मदद नथो करे। अहिड़े हिसाब सां हुननि स्पीड ई घटि करे छॾी, न्यूज़ ई न पहुती पाकिस्तान वटि, पाकिस्तानी छा कंदा, आवाम छा कंदी, इहा ई ॻाल्हि आहे दोस्तों। वीडियो पुॻो पुॼाणी ते मिलंदासीं सुभाणे वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त, हिन खे लाइक सब्सक्राइब शेयर करणु तव्हांजे हथ में आहे, सुठा कमेंट ॾियण बि तव्हांजे हथ में आहे। तव्हांखे मां चवां थो महिरबानी करे इहो कमु कजो, ऐं फेसबुक ते अगरि ॾिसी रहिया आहियो त फॉलो बि उते कजो, लाइक शेयर उते बि कजो, ऐं सुठा कमेंट उते बि ॾिजो। मिलंदासीं सुभाणे वीडियो में। जिए लतीफ़ जी धरती। अल्लाह हाफ़िज़।